शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मातन द्वारा सुननि था। मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों पाण खे चईंदा आहिनि कि आत्मा सम्झी करे वियो। मां आत्मा कंहिंजी संतान आहे? परम पिता परमात्मा जी। आत्मायूं जेकी बि दुनिया में आत्मायूं आहिनि सभिनि जो पीउ हिकु ई आहे, परमात्मा। शरीरनि जा संबंधी अलॻि अलॻि आहिनि। शरीरनि जा संबंधी जन्म बाय जन्म बदिलजंदा रहंदा आहिनि, लेकिन आत्मा जो जेको संबंधी आहे परमात्मा, उहो हिकु ई आहे। त पाण सभु कंहिंजी संतान आहियूं? परम पिता परमात्मा जी, रहण वारियूं परम धाम में आहियूं। आत्मायूं परम धाम खां हिन सृष्टि ते ईंदियूं आहिनि। सतयुग खां आत्मायूं हिन सृष्टि ते अचणु शुरू कंदियूं आहिनि। कोई सतयुग में हूंदो आहे, कोई त्रेता में ईंदो आहे, कोई द्वापर में, कोई कलयुग में। लेकिन जॾहिं खां आत्मा हिते ये अची वेंदी आहे मथां खां, तॾहिं खां उहा पुनर्जन्म वठंदी ईंदी आहे। जन्म वापसि न वठंदी आहे। ईअं न कोई आत्मा सतयुग में अचे त वापसि हली वञे, न। जेकी आत्मा मथां खां हिन दुनिया में चक्कर में अची वई, सतयुग त्रेता द्वापर कलयुग, कहिड़े बि युग में अची वई, त उहो वापसि कॾहिं वेंदी? कलयुग जे अंत में, जॾहिं हुनजो बाप हुनखे वठणु ईंदो। छो जी आत्मा ई मथां खां त हेठि अची वेंदियूं आहिनि, लेकिन वापसि मथे कीअं वञूं इहो रास्तो कंहिंखे बि पतो न आहे। कहिड़े बि वॾे वॾे विद्वान पंडितनि खे बि मथे वञण जो रास्तो पतो न आहे। हिन करे सभु चईंदा आहिनि मथां आयासीं मथे वेंदासीं, लेकिन मथे कहिड़ी जॻह आहे जिते असांखे वञिणो आहे इहे कंहिंखे बि न पतो आहे। त हाणे बाप आयो आहे सृष्टि ते पाण सभिनि खे मथां जो रास्तो ॿुधाइण। मथे किथे वञिणो आहे? हिन सृष्टि चक्कर खां परे, चांद तारा सूर्यनि खां परे, फ़रिश्तनि जी दुनिया खां बि परे, परम धाम में पाण आत्माउनि खे वञिणो आहे। छो जी पंहिंजो घर आहे न उहा। ॾाढे समय खां पाण आत्मायूं हिन सृष्टि चक्कर में खेल था खेॾूं। कोई त आत्मा 5000 साल खां हिन सृष्टि ते खेल खेॾे थी, कोई हुन खां घटि, लेकिन सभई आत्मायूं हाणे थकिजी पियूं आहिनि न। चईंदा बि आहियूं न मुंहिंजी आत्मा में हाणे शक्ति न आहे। त आत्मायूं बि थकिजी पियूं आहिनि, त थकी करे पोइ छा कंदा आहियूं? विश्राम पाईंदा आहियूं न। त पाण विश्राम किथे पाए सघंदा आहियूं? हिन सृष्टि ते त आत्मा विश्राम न पाए सघंदी आहे, छो जी हीअ सृष्टि त कर्म क्षेत्र आहे। हिन सृष्टि ते त आत्मा खे सुबुह खां वठी राति ताईं कर्म करणो अथसि। जेको सुम्हंदी बि आहे उहो बि कर्म करणो अथसि, छो जी सृष्टि ते आहे न। लेकिन आत्मा विश्रामी कॾहिं थींदी आहे? जॾहिं आत्मा हिन शरीर खां अलॻि निराकारी रूप में परम धाम में रहंदी आहे, हुन समय आत्मा विश्राम में हूंदी आहे। हुन समय हुनखे कोई बि कर्म न हूंदो अथसि। उहो विश्राम अवस्था कॾहिं मिली सघंदी आहे पाण खे? जॾहिं पाण परम धाम में वेंदासीं। न परम धाम जो रास्तो त पाण खे पतो ई न आहे। त हाणे बाबा पाण खे ॿुधाइण आयो आहे कि हलो पंहिंजे घर, थोरी देरि विश्राम कजो, पोइ वापसि अचिजो खेॾणु। ॾिसो पंहिंजी खेल खेॾण जी जॻह बि ख़राब थी वई आहे, त पाण आत्मायूं बि थकी वयूं। हाणे अहिड़ी थकल आत्मायूं जेकी खेल बि नथी खेॾी सघनि, घड़ी घड़ी बाबा खे सॾु थी करनि कि असांखे इहो दुख आहे, असांखे इहा बीमारी आहे, असांखे इहो खपे। त पोइ बाप छा कंदो आहे? अगरि ॿार घड़ी घड़ी ईअं थिए त बाप चईंदो न हल थोरी देरि तूं हाणे थकिजी पियो आहे त तूं सुम्ही पओ। पोइ उथंदे त पोइ हुन खां पोइ उथी करे जेसिताईं साफ़ सफ़ाई बि थी वेंदी, पोइ खेॾजांइ, पोइ तोखे सभु चीजूं वठी ॾींदासीं। त चीजूं बि त मिलनि न। भला आत्माउनि जी इच्छा त आहे, लेकिन हिते अहिड़ी चीजूं थोरी मिली सघंदियूं आहिनि। त बाबा चए थो हाणे तव्हांखे मां मथे वठी करे थोरी देरि विश्राम कजो। पोइ जेसिताईं हिन सृष्टि ते स्वर्ग ठहे, जेसिताईं वापसि खां उहे सुठियूं सुठियूं चीजूं ठहनि, पोइ जॾहिं ठही वेंदियूं पोइ तव्हां अचिजो हेठि खेॾण। त पाण खे हाणे बाबा विश्रामपुरी में वठणु आयो आहे। कहिड़ी आहे विश्रामपुरी? पंहिंजी आत्माउनि जो घर, निराकारी दुनिया, जेके परम धाम, मुक्ति धाम, निर्वाण धाम, शांति धाम चईंदा आहिनि। त बाबा ख़ुदि त सदैव परम धाम में रहंदो आहे। चईंदो आहे मां भल परम धाम में रहंदो आहे, शरीर न वठंदो आहे, लेकिन मां कोई सॼो समय मथे शांति में थोरी वेठो हूंदो आहे।
तव्हां जेकी घड़ी घड़ी मूंखे सॾु कंदा आहियो त तव्हांजी आवाज़ूं मूंखे संकल्पनि जे रूप में त मथे ईंदी आहे न। तव्हांजी सोच जेकी सचे मन सां मूंखे मूंसां प्रार्थना कंदी आहे, मूंखे सॾु कंदी आहे, यादि कंदी आहे, त हुनजी सोच शक्ति सां त मां उहो तव्हांजी ॻाल्हि मूं वटि पहुचंदी आहे न मथे। त मथे बि मां कहिड़ो सॼो ॾींहुं शांती में वेठो हूंदो आहे, ऐं हाणे त बिल्कुलु बि शांती में न वेठो आहे अंशु जी। मनुष्य आत्मा केॾी दुखी थी वई आहे, प्रकृति जीव जंतु। त हाणे मूंखे त घड़ी घड़ी आवाज़ ईंदी रहंदी आहे कि मूंखे इहो दुख आहे, इहो थियो, इहो थियो। त हिन जो हिकु ई उपाय आहे, जेसिताईं इहा सृष्टि ख़ाली न थींदी, हिन जी साफ़ सफ़ाई न थींदी, तत्वनि खे बि पावन ठाहिणो आहे। ॾिसो, घर में अगरि ॾाढो किचिरो थी वञे, ॾाढा जीव जंतु अची वेंदा आहिनि, घर हिकदमि टुटण लाइक़ु थी वेंदो आहे, त छा कंदा आहियूं? थोरो समय किराए ते रहंदा आहियूं, जेसिताईं पंहिंजो उहो घर वापसि ठहे, वापसि उनखे सुठी तरह ठाहींदा आहियूं। ज्यादा टुटण जी स्थिति ते हूंदो आहे त हुनखे वापसि तोड़े करे नयो ठाहींदा आहियूं। त हाणे बि हिन दुनिया में ॾिसो केॾा सारा जीव जंतु थी विया आहिनि। खाइण लाइ चीज न आहे, रहण लाइ जॻह न आहे, हवा सुठी न आहे, पाणी सुठो न आहे। त हिन जी बि साफ़ सफ़ाई त करणी पवंदी न। लेकिन पाण सभु जेसिताईं हिते हूंदासीं त साफ़ सफ़ाई कीअं थींदी? साफ़ सफ़ाई करण लाइ त इहे सभु बिल्डिंगियूं वादियूं तोड़नियूं पवंदियूं। पाणी खे बि साफ़ करण लाइ सॼो पाणी खे हेठां सॼो किचिरो कढणो पवंदो। त मनुष्य आत्मा हिते रहंदी त पोइ इहे सभु कमु भॻवानु कीअं करे सघंदो आहे? त बाबा चए थो, पहिरियों तव्हां हलो मथे, पोइ हुन खां पोइ इहे सभु पंहिंजा कम थींदा रहंदा। हिकु ई अर्थक्वेक ईंदो, भूकंप ईंदो, सभु बिल्डिंगियूं किरी पवंदियूं। हिकु ई पाणी जी लहर ईंदी त सभु कचिरो वापसि कर सागर में हली वेंदो। सागर में त हेठि केतिरो बि कचिरो हुजे, मथां त साफ़ ई हूंदो आहे न। त दुनिया जी साफ़ सफ़ाई हीअं बाबा कंदो, लेकिन हुन खां पहिरियों पाण आत्माउनि खे बि शुद्ध थियणो आहे। पाण आत्माउनि जो बि हिक ॿिए सां हिसाब किताब उहो बि चुकतो करे करे पाण सभिनि खे मथे विश्रामपुरी में वठी हलंदो बाबा। पाण हुते विश्राम कंदासीं, हेठि प्रकृति पंहिंजो कमु कंदी। हिन सृष्टि जी सफ़ाई पाण खे न करणी आहे, हिन सृष्टि जी सफ़ाई केरु कंदो? प्रकृति कंदी। इहा हवा, पाणी, धरती, उस, इहे सभु इन प्रकृति जी सफ़ाई कंदी। ॾिसो, हिकु ई पाणी जी लहर अचे त सभु कचिरो ख़तमु थी वेंदो न, साफ़ थी वेंदो आहे। वरी उहा हवा अचे, हवा ऐं धूप सां पोइ चीज सुकी वेंदियूं आहिनि। त इन रीति सृष्टि जी सफ़ाई थींदी। ऐं आत्माउनि जी सफ़ाई कीअं थींदी? आत्माएं परमात्मा जी शक्ति सां, निराकार परमात्मा जी शक्ति सां सभिनि आत्मायूं शुद्ध थी वेंदियूं, पावन थी वेंदियूं। हाणे आत्मायूं अशुद्ध आहिनि, अर्थात पापी आहिनि, विकारी आहिनि। सुबुह खां शाम ताईं पाण ॾिसूं पाण कीअं कीअं कर्म करूं था, सोचूं था, ॻाल्हायूं था, त घणा पाप पाण कर्म कंदा आहियूं। त इहे सभु पाप कर्मनि खां मुक्त करण लाइ पाण खे बाबा हाणे चए थो, उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे मुंहिंजी यादि में करो। त पाण छा थी वेंदासीं? सभु पाप कर्मनि सां मुक्त थी वेंदासीं। त आत्मायूं स्वच्छ थी वेंदी न। हाणे आत्मायूं काटे मिसल थी वियूं आहिनि, हिक ॿिए खे कांटो थी लॻाइनि, अर्थात दुख थी ॾियनि न। त अहिड़ी काटे मिसल आत्माउनि खे फूल मुआफ़िक बाबा ठाहिणा आहिनि। बाबा चए थो, हिन खां पोइ कृष्ण जी दुनिया ईंदी न। हीअं थोरी कोई स्वर्ग समुद्र जे हेठां निकिरी ईंदो, न। ॾिसो, अगरि समुद्र जे हेठां कोई द्वारिका वञे त पाणी सां त पिघलजंदो न, घणा साल ताईं रहंदो, पाणी सां पिघलजंदो त सही। लेकिन हीअ सभु ॻाल्हियूं चइण जूं आहिनि, लेकिन हीअं कोई थींदो न आहे कि धरती खां हेठां कोई स्वर्ग निकिरी ईंदो। इहो त छा थींदो? जेको बि सोनो आहे न दुनिया में, उहो सॼो सोनो इहे पाणी खणी करे हिन भारत भूमि ते इकठो करे छॾंदो। जेतिरो बि सोनो दुनिया में आहे, उहो पाणी जे ज़रिए, समुद्र जे ज़रिए हिन धरती ते इकठो थी वेंदो आहे। त जॾहिं पूरी दुनिया जो सोनो भारत भूमि ते अची वेंदो त केॾो सोनो थी वेंदो न।
एतिरो सोनो थी वेंदो आहे कि माण्हुनि जा घर सोने ऐं हीरे जा ठही। ॾिसो, जेको मंदिर हुयो शिव बाबा जो सोमनाथ, उहो बि त केॾो सोने जो ठहियल हुयो न। त पाण द्वापर युग में जॾहिं उहे ई देव आत्मायूं द्वापर युग में जॾहिं आयूं त हुननि बि पंहिंजे घर सोने जा ठाता हुया। त हुननि वटि एतिरो धन हुयो, द्वापर युग में बि हुननि वटि एतिरो धन हुयो कि शिव बाबा जो मंदिर पूरो सोने जो ठातो हुयईं। त जॾहिं भॻवान जो द्वापर युग में मंदिर सोने जो ठातनि त हुननि जे महल, जॾहिं सतयुग में एॾो सोनो ऐं घटि माण्हू हूंदा त हुननि जा महल केतिरा सुंदर हूंदा न। आहे ई स्वर्ग, स्वर्ग अर्थात सोने जी दुनिया। त सोने जी दुनिया में त सभु कुझु सोनो ई सोनो हूंदो, सचो ई सचो हूंदो। अहिड़ी दुनिया केरु थो स्थापन करे? बाबा चए थो मूंखे अहिड़ी दुनिया स्थापन करण में समय थोरी लॻंदो आहे। मां चाहियां त हाणे ई हुन दुनिया खे लाहे सघंदो आहे। मूंखे त सेकेंड लॻंदो, हिकु सेकेंड में हिन दुनिया में स्वर्ग अची सघंदो आहे। लेकिन बाबा देरी छाजे लाइ थो थिए? छो जी पाण आत्मायूं त लाइक़ु ठहियूं। पाण आत्मायूं जेकी हुन देवी देवता घराने जी हिन धर्म जी आत्मायूं आहियूं, उन धर्म जी आत्मायूं ई तयार न थी विया आहिनि त उहो दुनिया खे अगरि बाबा लाहे बि छॾे त हुन दुनिया में रहण जे लाइक़ु माण्हू ई न आहिनि त लाहे करे छा कंदो? त पहिरियों आत्मायूं खपनि न, हुते वञण लाइक़ु आत्मायूं खपनि। त केरु वेंदो हुते? कोई मथां ॿियूं आत्मायूं थोरी ईंदियूं मथां। पाण ई आत्मायूं जेकी देवी देवताउनि जी पुजारी आहियूं, जेको देवी देवताउनि खे मञंदा आहियूं, उहे ई देवी देवताउनि वारी दुनिया वारी आत्मायूं आहिनि। उहे ई वापसि खां हुन दुनिया जे लाइ पंहिंजे पाण खे लाइक़ु थी ठाहिनि। कीअं? परमात्मा जे हिन ज्ञान योग जी शिक्षा सां। बाबा चवनि था तव्हां ई 84 जन्म वठी करे हाणे हिन कलयुग अंत में अची करे पहुचा आहियो। पोइ तव्हांखे ई वरी खां हिकु जन्म खां शुरू करिणो अथव। टोटल घणा जन्म हूंदा आहिनि आत्माउनि जा? 84 हुआ। ज़्यादा से ज़्यादा 84 हुआ। हिकु कम से कम हिकु जन्म सभिनि खे वठिणो पवंदो आहे। त जेकी सतयुग खां आयल आत्माऊं आहिनि हुननि 84 शरीर, 84 संबंधी हुननि जा हुया अलॻि अलॻि। अलॻि अलॻि शरीर वठंदा त अलॻि अलॻि संबंधी हूंदा न। हिकु ई आत्मा घणा चोला बदिलिया अथई? 84 हुआ। सभिनि न, जेका जेका सतयुग में शुरू में आया हुननि 84 चोला बदिलिया अथई। बाक़ी त हुन खां जो पोइ ईंदा त घटि घटि बदिलंदा। त हाणे पाण खे बाबा पूरी 84 जन्मनि जी कहानी आत्माउनि खे ॿुधाए थो कि पाण कीअं परम धाम खां सतयुग में आयासीं, पोइ त्रेता में आयासीं, पोइ द्वापर में आयासीं, पोइ हाणे कीअं कलयुग अंत में बाबा सां गॾु वरी सतयुग में वञण जे लाइ लाइक़ु था ठहूं। सतयुग जे वञण में लाइक़ु ठाहिण लाइ पाण खे भॻवान ई ठाहे सघंदो आहे। छो जो उहो धर्म जी स्थापना केरु कंदो आहे? भॻवान स्वयं कंदो आहे। त हुन दुनिया में छा छा हूंदो, कीअं कीअं हूंदो, उहो त पाण खे केरु ॿुधाए सघंदो आहे? भॻवान ई ॿुधाए सघंदो आहे न। जेको धर्म स्थापक हूंदो उहो ई ॿुधाए सघंदो भई मुंहिंजे धर्म में तव्हांखे कीअं कीअं हलणो अथव। परंतु परमात्मा बाप हुन धर्म जी पालना न कंदो आहे। धर्म स्थापन करे पोइ मथे हली वेंदो आहे पंहिंजे निर्वाण धाम में। छो जी बाबा त ख़ुदि जो शरीर वठंदो न आहे न। उहो त अशरीरी अजन्मो आहे। उहो कॾहिं गर्भ में ईंदो ई न आहे। पाण जीअं गर्भ में ईंदो त पोइ हिसाब किताब थी वेंदो। पोइ हिकु गर्भ, ॿियो, टियों, चोथों, ईअं त भॻवान बि हिसाब किताब में अची वञे त पोइ पाण जॾहिं हिसाब किताब में जे चक्कर में बंदिजी वेंदासीं त पाण खे केरु छुड़ाईंदो? इन करे बाबा चवंदा आहिनि कि तव्हां जॾहिं सभी हिक ॿिए जे हिसाब किताब जे बंधन में बंदिजी वेंदा आहियो त तव्हां सभिनि जा बंधननि खां तव्हांखे मुक्त करण लाइ मां मथां खां हेठि ईंदुमि। कोई त हुजिणो खपे न। पाण सभु हिकु जॻह घुमण वञूं, पाण फसी पऊं त कंहिंखे त पाण घर में विहारे वेंदा आहियूं न, भई तूं पुठियां ध्यानु कजां। त इहे परमात्मा मथे पंहिंजे घर जो ध्यानु पियो करे ऐं ॾिसे बि पियो कि भई मुंहिंजा ॿार हेठि विया आहिनि त ॾिसां त सही छा था करनि। हाणे अची करे ॾिठो आहे
त मां त हिननि जे लाइ सोने जहिड़ी दुनिया ठाहे ॾेई वियमि। हाणे त इहे हिकदमि पथर टिकर जहिड़े घरनि में रहनि थियूं। वेहण लाइ ई जॻह कोन अथनि, खाइण लाइ रोटी कोन अथनि, खाइनि बि छा, पता था खाइनि। पता ई त खाऊं था न, कोई रस थोरी आहे कहिड़ी बि चीज़। बाबा चए थो जॾहिं अहिड़ी दुनिया थी वेंदी आहे, भई मां अचां द्वापर में बि तव्हां मूंखे सॾु कयो, कलयुग में बि सॾु कयो, लेकिन मुंहिंजो अचण जो टाइम कलयुग अंत जो हूंदो आहे। छो जी जॾहिं तव्हांखे अति दुख थींदो अथव न, तॾहिं मां ईंदो। छो जी विच में अचां तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ई न। छो जी सुख बि आहे दुख बि आहे, लेकिन दुख जास्ती आहे, सुख थोरो बहुत थींदो आहे त बि भॻवान खे भुलिजी वेंदा आहियूं न। भई भॻवान सां प्रार्थना कयो, कमु थी वियो त पोइ पंहिंजे कम में बिज़ी रहंदा आहियो, पोइ थोरी भॻवान खे यादि कंदा आहियो। त बाबा चवंदा आहिनि मां अहिड़े समय ते अचां ई छो की तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ई न। तव्हांखे थोरो सो दुख थींदो हुयो, तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो, यादि कंदा आहियो, तव्हांखे उहो कमु ठीकु थी वेंदो अथव त पोइ मूंखे भुलिजी वेंदा आहियो न, वापसि खां पंहिंजे संबंधी गृहस्थी में लॻी वेंदा आहियो। त मां हिन करे कॾहिं ईंदो आहे जॾहिं सभु अति दुखी थी वेंदा आहिनि, हिक ॿिए सां बि दुखी थी वेंदा आहिनि, संबंध सां बि दुखी थी वेंदा आहिनि, तॾहिं मां अची करे तव्हांखे इहे ज्ञान ॾींदो आहे, पंहिंजी सम्झ ॾींदो आहे, त आत्मा सम्झंदी बि आहे की हा भॻवान ई थो चए इहो मूंखे हाणे इहो कमु करिणो आहे, पवित्र रहणो आहे, विकारनि खे छॾिणो आहे। ॾिसो अञा बि कई ॿार ॿुधी करे अंजान था थियनि, सम्झनि ई नथा ख़ुदि जो। अहिड़ो थोरो सो धन कंहिंखे अची वेंदो आहे त नशो चढ़ी वेंदो अथनि, लेकिन सतयुग जे धन जे हिसाब सां त तव्हां सभु ग़रीब ई आहियो न। भले कोई वॾे वॾे घरनि में रहे थो, लेकिन सतयुग जे हिसाब सां त तव्हां ग़रीब ई आहियो। तव्हांखे पंहिंजे हिन कलयुगी पतित पैसे जो एॾो नशो अथव की भॻवान जेको चए थो उहो बि नथा मञो। पोइ घड़ी घड़ी मूंखे छो था सॾु कर, हिन करे मां ईंदो ई अंत में आहे। लेकिन अंत में बि कई ॿार त हीअं घोर अंधियारी नींद में सुम्ही पिया हूंदा आहिनि की उन्हनि खे केतिरो बि उथायो उथंदा ई न आहिनि, अर्थात केतिरो बि सम्झायो सम्झंदा ई न आहिनि। अरे दुनिया युग परिवर्तन थियण वारो आहे, ॿिए युग जे लाइ तयारी करणी आहे। हिन युग जा रीति रस्म छॾो, कलयुगी रीति रस्म मर्यादाएं छॾो त छॾंदा ई न आहिनि। सतयुग जी रीति रस्म सिखंदा ई न, हुते कीअं सभिनि खे हलणो आहे सिखंदो ई न, त हुन दुनिया में कीअं ईंदा। हिन दुनिया में रहणो अथव त हीअ दुनिया त ख़तमु थियण वारी आहे हाणे। पोइ त तव्हां 5000 साल खां पोइ हिन दुनिया में ईंदव, तेसि ताईं छा कंदव? मथे वेठा हुजो शांती में। अगरि तव्हांखे हिन ई दुनिया में हिन ई रीति सुठो थो लॻे त पोइ तव्हां वापसि खां 5000 साल पोइ हिन धरती ते अचो, सत्य त्रेता जा सुख तव्हां न ॾिसी सघंदव। ॾिसो बाबा केॾी सहज रीति ॿुधाईंदो न, जीअं बाप पंहिंजे ॿारनि खे सम्झाईंदा, उहा हाणे परमात्मा पाण आत्माउनि खे सम्झाए थी की युग जी परिवर्तन थियण जो समय अची वियो आहे। हाणे हिन युग में जेको बि रीति रस्म हलियो सो हलियो, तव्हां विकारनि में वियो, तव्हां जेको बि कर्म कयो कयो, लेकिन हाणे ॿिए युग जे लाइ नई रीति रस्म मां सेखारियां थो त सिखणियूं खपनि न। न सिखंदासीं त पोइ हुते कीअं वञी सघंदासीं। हुनजे अगरि तव्हांखे कहिड़ी बि कोई जॻह ते नई जॻह ते वञिणो अथव, हुते तव्हांजो जीवन तव्हांखे जीअणो अथव, हुन देश जे हिसाब सां पाण खे सभु कुझु कर्म सेटिंग करे वञिणो पवंदो आहे न। हीअं थोरी पाण खे हुन देश में बि वञिणो आहे, लेकिन हुन जा नियम मर्यादा न सिखणा आहिनि। त नियम मर्यादा न सिखंदव त हुन देश में तव्हांखे एंट्री मिलंदी न मिलंदी न। उहे ई परमात्मा नयो युग स्थापन थो करे, हुन युग में हलण लाइ तव्हांखे चए थो दैवी गुणनि जी धारणा करो, पवित्र रहो, खान पान में शुद्धि करो, पंहिंजे मन जा वीचारनि खे शुद्ध ठाहियो, मुख जे ॿोलियुनि खे शुद्ध ठाहियो, पंहिंजे कर्मनि खे सुठो ठाहियो। हाणे त उहो कर्म कंदो ई न, पोइ कीअं हुन युग में हली सघंदो। टिकट त मिलणी खपे न, टिकट में बि ॾाढी सारी चीजूं ॾिसंदा आहिनि, भई तव्हां काथां जा आहियो, छा कंदा आहियो, ईअं तॾहिं त टिकट मिलंदी आहे, पासपोर्ट मिलंदो आहे, ईअं थोरी मिली सघंदो आहे। त हिते सत्संग में वञण जे लाइ पासपोर्ट पाण खे भॻवान थो ॾे, हुन जे लाइ बि
जेसिताईं पाण हुन सां प्रॉमिस न कंदासीं, पाण हुनखे पक्को वाइदो न ॾींदासीं कि हा भई मां हाणे दैवी गुणनि जी धारणा कंदमि, पवित्र रहंदमि, खान पान में शुद्धि रखंदमि, पंहिंजे वीचारनि खे सुठो रखंदमि, ॿोली खे सुठो रखंदमि, कर्मनि खे सुठो रखंदमि, कर्म कंदी तव्हांखे यादि कंदी रहंदमि, तेसिताईं असांखे सतयुग जो पासपोर्ट कीअं मिली सघंदो आहे, टिकट कीअं मिली सघंदी आहे। त हाणे ई समय आहे जॾहिं भॻवानु इहो कमु करणु आयो आहे। छो जी सभिनि आत्माउनि जो दुनिया में पार्ट आहे न, त भॻवान बि त आत्मा ई आहे न, पर परे ते परे रहण वारी आत्मा, परम धाम में रहण वारी आत्मा, त बि हुन आत्मा में पार्ट त भरियल आहे। सभी आत्माउनि में पार्ट त भरियल आहे, त भॻवान जी आत्मा में बि कहिड़ो पार्ट भरियल आहे। जॾहिं पार्ट भरियल आहे, पाण हुनजी शिव जयंती मल्हाईंदा आहियूं, हुनजा एॾा मंदर आदि ठाहे रखिया आहिनि, हुनखे एॾो घड़ी घड़ी सॾु था करूं, हुन सां प्रार्थना था करूं, त ज़रूरु कॾहिं आयो हूंदो, हुन असांखे एतिरा सुख ॾिना हुनई, असांजे लाइ अहिड़ो कुझु कयो हुनई, तॾहिं त पाण हुनखे यादि कंदा आहियूं न, न त फालतू में हुनजो मंदरु छो था ठाहियूं, पाण छो हुनजी सुबुह शाम पूजा था करो, भक्ति था करो, हुनखे यादि करो। दुनिया में सभु माण्हू भॻवान खे ज़रूरु यादि कंदा आहिनि, हे भॻवान, हे ईश्वर, हे अल्लाह, हे ख़ुदा, हे नूर, सभु भॻवान खे ज़रूरु यादि कंदा आहिनि। लेकिन आख़िर उहो आहे के कुझु त आहे असांजो हुन सां संबंध, तॾहिं त सभु यादि था करनि न। त बाबा चए थो मुंहिंजो ऐं तव्हांजो संबंध बाप ऐं ॿार जो आहे। मां तव्हांजो बाप आहियां, त सभिनि आत्माउनि खे सुख शांति जो वरसो ॾींदो आहे। जीअं तव्हांजा माउ पीउ तव्हांखे धन संपत्ति जो वरसो ॾींदो, त हुन सां तव्हांजो शरीर निर्वाह त तव्हांखे सभु कुझु मिली सघंदो आहे, रोटी पाणी घरु कपिड़ो। लेकिन आत्मा खे सुख शांति कीअं मिले, सुख शांति जी अनुभूति कीअं थिए, आत्मा कीअं सदा ख़ुशी में रहे, सुख में रहे, शांति में रहे, पर खाइण लाइ बि न आहे। त बि अगरि जीअं आत्मा में परमात्मा जो सुख जो वरसो हूंदो आहे न, उहा आत्मा सुकी रोटी में बि सुख जी अनुभूति कंदी आहे। छो जी हुनखे भॻवानु सुख जो वरसो ॾिनो अथई, भई तूं हर हालत में सुख जो अनुभव कंदी या कंदे, तूं हर हालत में, चाहे दुनिया में केतिरो बि अशांत वातावरण हुजे, केतिरो बि हुनखे माण्हू बुरो भलो चए, लेकिन भॻवान जो अगरि हुनखे शांति जो वरसो हूंदो, त उहा आत्मा कहिड़े बि जीवन में कोई बि अशांत खां अशांत परिस्थिति में बि छा अनुभव कंदी, शांति थी। त पाण कई बार अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके दुख बि हूंदो आहे त बि उहे सदा ख़ुशि रहंदा आहिनि, शांत रहंदा आहिनि, ख़ुशि सुख में महसूसु कंदा आहिनि। त ईअं कीअं, ॿाहिरां जो धन न आहे, भले स्थूल धन न आहे, लेकिन आत्मा खे परमात्मा जो धन ॾिनल आहे, सुख जो धन, शांति जो धन, आनंद जो धन, पवित्रता जो धन। माण्हू कंहिंखे 100 ॻाल्हियूं ॾे, लेकिन अगरि हुन आत्मा खे परमात्मा जो धन हूंदो, भई तूं सभिनि जे लाइ सुठो सोचदे, अगरि हुन परमात्मा खां एॾो धन प्राप्त कयो हुनई, कहिड़ो धन, सभिनि जे लाइ सुठो सोचण जो धन, त उहा आत्मा खे कोई 100 ॻाल्हियूं बि ॾे, मारे बि, त बि उहो सभिनि जे लाइ सुठो सोचंदी। त इहे सभु जेकी आत्मा खे जो धन हूंदो आहे न, आत्मा जो धन आहे, असांजो आत्मा जो वरसो आहे, धन चओ, वरसो चओ, शक्तियां चओ, गुण चओ, इहे सभु केरु ॾेई सघंदो आत्मा खे, परमात्मा। त इहे सभिनि जी प्राप्ति कॾहिं थींदी, कहिड़े युग में पाण खे भॻवानु इहे सभु प्राप्ति कराईंदो। हाणे जो ई समय आहे जॾहिं भॻवानु स्वयं सृष्टि ते ईंदो। द्वापर युग खां असां हुनखे सॾु पिया करूं, लेकिन आत्मा त दुखी परेशान थींदी आई आहे, ॿियो ई हुनजी शक्तियूं घटि थींदियूं आयूं अथसि। त हाणे परमात्मा इहो ई समय आहे संगम ते, जॾहिं पाण परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजे अंदरि सर्व शक्ति गुणनि जो धन पंहिंजे अंदरि जमा करे सघंदा आहियूं। आत्मा जो धन कहिड़ो आहे, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं। त इहे सभु पाण खे कीअं जमा करणियूं आहिनि, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां इहे सभु धन पंहिंजे पाण अची वेंदो। त
त हिन जे लाइ ईअं बि न आहे कि जंगल में वञो, हिकु कोठी में वियो, जाप जपो, मंत्र जपो, कुझु बि न। कर्म कंदे बाप सां गॾु रहो। कर्म कंदे मां आत्मा हिन शरीर का कर्म थी करायां, लेकिन मुंहिंजो आत्मा सां गॾु केरु आहे? परमात्मा बाप। त परमात्मा बाप पंहिंजी आत्मा में इहे सभु वरसो ॾींदो रहंदो, पाण जा कर्म बि सुधरंदा रहंदा। पंहिंजी आत्मा में बि शक्ति भरजे थी, पाण कर्म बि करूं। केतिरो सहज उपाय आहे न, किथे धक्को बि न खाइणो आहे, कोई पाठ पूजा बि न करणी आहे, सिर्फ़ु छा करिणो आहे? उठदे वेंदे खाईंदे पींदे परमात्मा सां संग में रहणो आहे। हिन सां आत्मा खे 21 जन्मनि जो वरसो मिले थो। बल्कि 21 जन्म बि न, पाण त द्वापर कलयुग में बि बाबा चईंदा आहिनि, ॾिसो हाणे बि ॿियनि मनुष्य जे हिसाब सां त पाण सुखी आहियूं न। छो जी पाण 5000 साल पहिरियों बि भॻवान खां इहो वरसो वरितोसीं जेको हाणे वठूं था। त ॾिसो परमात्मा जो इहो जेको हाणे वरसो पूरो 5000 साल ताईं पाण सां गॾु रहंदो आहे। सत्य त्रेता में ॾाढो हुयो, धीरे धीरे घटिजंदो वियो, हाणे थोरो सो आहे, त बि पाण ॿियनि जे हिसाब सां त सुखी आहियूं न। त अहिड़े परमात्मा जी मत ते हली करे पाण खे वापसि सां सर्व शक्तियूं, गुण, कलायूं, मर्यादाउनि सां भरपूर करो। अच्छा मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿार खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे ज्ञान योग जी पावरफुल किरणनि द्वारा पुराने संस्कार रूपी कीटाणुनि खे भस्म करण वारा मास्टर ज्ञान सूर्य। सूर्य जो कमु छा थींदो आहे? पंहिंजी रोशनी ॾींदो आहे। हुन सां ॾाढा सारा कम थींदा आहिनि। सूर्य जी रोशनी अगरि हिकु जॻह इकट्ठी करूं त जली बि वेंदो आहे कुझु। त परमात्मा बाप चए थो जॾहिं तव्हां हिकदमि पंहिंजो मन मुंहुं में लॻाईंदव कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, त परमात्मा मां जो शक्तियूं ईंदियूं न, हुन शक्तियुनि सां पाण आत्माउनि जा जन्म जन्मांतर जा विक्रम पुराणा स्वभाव संस्कार सभु भस्म थी वेंदा। हिन सां पाण आत्मायूं शुद्ध थींदव। हिन ते बाबा चवनि था तव्हांजा जेका पुराणा संस्कार रूपी कीटाणु अथव, शरीर में कीटाणु ॿुधाइनि, लेकिन आत्मा जा कीटाणु छा आहिनि? आत्मा में कहिड़ा कीटाणु लॻल आहिनि? पुराणे स्वभाव संस्कारनि जा। हिन कीटाणुनि खे कीअं भस्म करो? जेकी आत्मा ॾिखाए में नथी ॾे या हुन में इहे कीटाणु आहिनि, त परमात्मा जी शक्ति सां पंहिंजी आत्मा जो सर्व कीटाणुनि सां मुक्त थियो। स्लोगन आहे शुभ भावना शुभकामना जो श्रेष्ठ संकल्पनि जी खे जमा करो पंहिंजी आत्मा मन में। पंहिंजे मन में छा आहे? बुरियूं ॻाल्हियूं, व्यर्थ ॻाल्हियूं, हिन सां हीअं कई, इहो हिन सां हीअं थो करे, अरे इहो हीअं न थी वञे, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि न। हीअं न कंदासीं त हीअं थी वेंदो। अगरि सम्झो तव्हां कुझु पाठ न कयो, अरे मां अॼु सुबुह जो पाठ न कयो इन करे मूंसां हीअं थियो, तूं हीअं नथो करे न त तोसां हीअं थी वियो। इहे सभु जेके व्यर्थ ॻाल्हियूं आहिनि, पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि, हिक ॿिए जे लाइ बुरियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे सभु सोच खे पंहिंजे अंदरि कढणो आहे। हाणे पंहिंजे मन जे अंदरि त इहे सोच पुराणी व्यर्थ सोच कीअं निकिरंदी? जॾहिं पाण सुठी सुठी सोच पंहिंजे मन खे ॾींदासीं त मन मां इहे पुराणी सोच निकिरंदी वेंदी ऐं नई सोच जा संकल्प जमा थींदा रहंदा। बाबा चवंदा आहिनि तव्हांजी आत्मा में बि स्टॉक जमा अथव। कंहिंजो स्टॉक? सोच, संकल्पनि जो, सोच जो स्टॉक। त पंहिंजी पुराणी सोच खे कढंदा वेंदा, नई सोच सोचंदा रहंदा, तॾहिं ही पुराणी सोच निकिरंदी न। जेसिताईं तव्हां नई सोच सोचंदो ई न त पुराणी सोच कीअं निकिरंदी? तंहिंजे करे बाबा चए थो शुभ भावना शुभ कामना। हाणे खां ई सोचो कि मां हाणे सभिनि जे प्रति शुभ भाव रखंदमि, सभिनि जे लाइ सुठो सोचंदमि ऐं सभिनि जे लाइ सुठी दुआ कंदमि। त ॾिसो तव्हां अॼु खां शुरू करो, कल्ह राति ताईं तव्हांजे मन केॾो ज़्यादा परिवर्तन थो थी वञे।
जेकी बि पंहिंजी घड़ी घड़ी या ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि न, इहे त ईअं या इहे सभु परिवर्तन थींदो वेंदो। ईअं ई पाण खे परिवर्तन करणु छा